मेयर रिपोर्ट फरमान चन्ना 3 हफ़्ता अॻु कराची में शादी तक़रीब दौरान सिंध जे मशहूर सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टी जी राग दौरान फायरिंग ऐं गोली लॻण सबबि संदसि भाणेजे सुहेल भट्टी जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े बहादुरिन में हलंदड़ छिकताण खां पोइ जुनैद खे एमटीओ अब्दुल लतीफ़ पारां पंहिंजे ख़ानदान जा फ़र्द नियाणियूं साण करे सूफ़ी फ़नकार मांझी फ़क़ीर जूनियर जानड़ चंद जे अॻुवाणी में सियासी समाजी अॻुवाणनि हरीफ़ ख़ान चांडियो अली शेर गोरड़ अहमद ख़ान चांडियो बशीर चांडियो मोहम्मद सलाह चांडियो ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो फरहान सुमरो सलीम शाहानी वाहिद मुग़ैरी ज़ुल्फ़कार जमाली यूसुफ वतोजो ऐं ॿियनि जी मेड़ मिंथ काफ़िलो मेहड़ भरिसां सूफ़ी फ़नकार ख़ालिद भट्टी वटि पहुतो जिते सूफ़ी फ़नकार ख़ालिद भट्टी मेड़ मिंथ काफ़िले खे मान ॾींदे खेमेटिया बिराद जे माण्हुनि खे माफ़ करणु चयो आहे। इन मौक़े ते सूफ़ी फ़नकार ख़ालिद भट्टी चयो त मूं वटि मांझी फ़क़ीर लतीफ़ खेमेटियो संदसि घर जूं औरतूं सियासी समाजी माण्हू हली आया आहिनि जिन मां मान सिंध जी रिवायतुनि जो भरम रख ते खेनि माफ़ कयां थो। मेड़ मिंथ काफ़िले जी अॻुवाणी कंदड़ नाले वारे फ़नकार मांझी फ़क़ीर चयो त फ़नकार ख़ालिद भट्टी सां जेको कुझु थियो बेवाजिबी थी उन ते मूं समेत समूरे सिंध खे ॾुख पहुतो पर सूफ़ी जे वड़ आहे त दरगुज़र करे ऐं तॾहिं अहिल माण्हुनि खे मान ॾे। फ़क़ीर ख़ालिद भट्टी सूफ़ीअ जो मान रखी माफ़ करे सिंध ऐं सूफ़ीन जी रिवायत जो भरम रखियो आहे। हुजे त ख़ालिद भट्टी वॾेरे भोतार वटि फ़ैसिलो करण या हली अचण बजाए फ़क़ीरनि खे मान ॾिनो आहे बिना के मुआवज़े जे माफ़ कयो आहे। मेड़ मिंथ बाद सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर दुआ पिणु घुराई जॾहिं त मेड़ मिंथ में आयल माण्हुनि मामिलो ख़त्म थियण ते हिक ॿिए खे भाकुर पिणु पातो।